सालार खान असांजे शराफत के कमजोरी समझी वॾी ग़लती कई आहे। हाणे सालार खान के ख़बर पवंदी त हाशिम खान कहिड़ी आफ़त जो नालो आहे। हारे सर इहा हाणे सालार खान खे ख़बर पइजी वई हूंदी त हाशिम खान छा छा करे सघे थो। बेवकूफ़ खे एतिरो वकुल न आहे। कानून माई बाप आहे, मस्त हाथी आहे, जेको टकराइजंदो आहे पास पास थी वेंदो आहे। हारे सर हिकु त सालार खान इहा ग़लती जो सूबेदार खंबे वञी हुनजी बेइज़ती कई, ऐं ॿी सालार इहा ग़लती कई तव्हां में हुन हथ विझण जी कोशिश कई। हाणे सालार खे ख़बर पवंदी त लहे उभरे सिर्फ़ु सालार ते कोन थो, जो बि अञा ॿिया बि जवान पिया आहिनि। रेसम मुंहिंजो ख़्यालु आहे त को वॾो सोच लॻाए सालार खान खे महीने ॿिनि जे लाइ बंदि कराए छॾियो। को बि थाणो हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर न करे। हा दादा न ईअं ई कंदुसि। जेकॾहिं सालार खान जी गिरफ़्तारी ज़ाहिर थी त को न को वॾो माण्हू विच में पई हुनखे छॾाए वेंदो। रेस इहा फोन सूबेदार खे हींअर ई करे छॾियो। हिन जो मूं बंदोबस्तु करे छॾियो आहे दादा न, ऐं सूबेदार सोढल खे बि सॼी ख़बर आहे त हुनखे छा करिणो आहे। तूं गोहर जा हवाला ॾे। रेस गोहर खे ईअं डोड़ायो अथमि जीअं को रेस जो घोड़ो डोड़े ऐं जूता रोड ते छॾे भॼी वियो। गोहर जी इहा डोड़ बंदि थियणु न घुरिजे। हाणे हू अकेलो थी वियो आहे, डोड़ाए मारीसि। हाणे ईअं ई थींदो रेस, ईअं ई थींदो। छा थो सम्झी वरियाम? गोहर अॼु राति को ममण मचाईंदो या? रेसारा गोहर खान जी बहादुरी, लूमड़ जी चालाकी ऐं घोड़े जे जोड़ ते कॾहिं शक न कंदो कर। माना त अॼु राति रहिस हाशिम खान बूट पॉलिश करे ई करे। रेसारा बूट पॉलिश कीअं न करे, जे न करे त फट मरे। वरियाम अॼु मां हाशिम सां उहो हशर कंदुसि सॼी उमिरि असांजे साम्हूं कंधु खणी न हली सघंदो। हाउ रेस हाशिम खान खे बि इहा ख़बर पए त मुंहिंजो टक्कर कंहिंसां आहे। हा वरियाम मां हाशिम खे मारींदुसि घटि ऐं कीलींदुसि वधीक। हुनखे अहिड़ो त बेइज़्तो कंदुमि सॼी उमिरि यादि कंदो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।